بسم الله الرحمن الرحيم अल्लाह ताला जे नाले सां शुरू करियां थो जेको निहायत महिरबान बाजारो आहे। والطور وكتاب مسطور في رق منشور والبيت المعمور कसम आहे तूर सीना जो, कसम आहे लिखियल किताब क़ुरान करीम जो जेको खुलियल दफ़्तर में तहरीर थियल आहे। कसम आहे बैतुल मामूर जो मुख़्तसर तफ़सीर चई आहे त सतें आसमान ते बैतुल्लाह जी सिध में मलाइकनि जी इबादतगाह खे बैतुल मामूर चइजे थो। अल तफ़सीर मज़हरी। والسقف المرفوع والبحر المسجور कसम आहे बुलंद आसमान जो, कसम आहे भरियल समुंड जो। إن عذاب ربك لواقع बेशक तव्हांजे रब जो अज़ाब ज़रूर ईंदड़ आहे। ما له من دافع उन्ही खे को बि दफ़ा कंदड़ नाहे। يوم تمور السماء مورا जंहिं ॾींहुं आसमान चङी तरह फिरंदा وتسير الجبال سيرا ऐं जबल चङी तरह फेर कंदा। فويل يومئذ للمكذبين पोइ उन ॾींहुं कूड़नि लाइ वेल हूंदो। الذين هم في خوض يلعبون उहे माण्हू रांद रूंद में मशगूल आहिनि। يوم يدعون إلى نار جهنم دعا उन ॾींहुं जहन्नम जी बाहि ॾांहुं धिको ॾेई उन्हनि खे धिकियो वेंदो। هذه النار التي كنتم بها تكذبون हीअ उहा बाहि आहे जंहिंखे तव्हां कूड़ो सम्झंदा हुआ। أفسحر هذا أم أنتم لا تبصرون छा हीअ सिहर आहे या तव्हांखे कुझु ॾिसण में नथो अचे। اصلوها فاصبروا أو لا تصبروا سواء عليكم إنما تجزون ما كنتم تعملون तव्हां जहन्नम में दाख़िल थियो पोइ तव्हां उन में सब्र करियो या न सब्र करियो, ॿई पासा तव्हां लाइ बराबरि आहे। तव्हांखे तव्हांजे अमलनि जी जज़ा ॾिनी वेंदी। إن المتقين في جنات ونعيم बेशक परहेज़गार बाग़नि ऐं नेमतुनि में आहिनि। فاكهين بما آتاهم ربهم ووقاهم ربهم عذاب الجحيم इहे ख़ुशि आहिनि उन ते जेको खेनि संदन रब अता कयो आहे ऐं संदन रब खेनि जहन्नम जे अज़ाब खां बचायो। كلوا واشربوا هنيئا بما كنتم تعملون तव्हां खाओ ऐं पियो बिना कंहिं तकलीफ़ जे इन सबबा जो तव्हां अमल कंदा हुआ। متكئين على سرر مصفوفة وزوجناهم بحور عين हमवार तख़्तनि ते टेक ॾेई सिफ़ूं ॿधी वेहंदड़ हूंदा ऐं असीं उन्हनि खे वॾियुनि अखियुनि वारनि हूरुनि सां जोड़ा बनाईंदासीं। والذين آمنوا واتبعتهم ذريتهم بإيمان ألحقنا بهم ذريتهم وما ألتناهم من عملهم من شيء كل امرئ بما كسب رهين ऐं जिन माण्हुनि ईमान आंदो ऐं उन्हनि जे औलादनि ईमान आणण में संदन ताबेदारी कई, असां उन्हनि जो औलाद उन्हनि सां मिलायो ऐं असीं उन्हनि जे अमलनि मां का बि शइ घटि न कंदासीं। हर काफ़िर ऐं फासिक पंहिंजे कयल अमल लाइ ज़िम्मेदार आहे। وأمددناهم بفاكهة ولحم مما يشتهون ऐं असां हिननि बेश्तियुनि जे मेवनि ऐं पकल गोश्तनि में वक़्तनि खां वक़्तनि इज़ाफ़ो कंदासीं जेको पाण पसंदि कंदा। يتنازعون فيها كأسا لا لغو فيها ولا تأثيم उहे बेश्त में हिक ॿिए सां शराबनि तहूरा जा प्याला वठंदा, न उन में अजाई बक हूंदी ऐं न उन में को गुनाह हूंदो। ويطوف عليهم غلمان
كأنهم لؤلؤ مكنون ऐं उन्हनि जे चौधारी ख़िदमत लाइ उन्हनि जा ग़ुलाम हूंदा गोया कि इहे पोशीज़ मोती आहिनि وأقبل بعضهم على بعض يتساءلون उहे बिश्त में हिक ॿिए खे साम्हूं थी हिक ॿिए खां ख़बरचार पुछंदा قالوا إنا كنا قبل في أهلنا مشفقين उहे चवंदा बेशक असीं हिन खां अॻ में पंहिंजे घर में ख़ौफ़ज़दा हुआसीं فمن الله علينا ووقانا عذاب السموم पोइ अलाह ताला असां ते एहसान फरमायो ऐं असांखे दोज़ख जे अज़ाब खां बचायो إنا كنا من قبل ندعوه إنه هو البر الرحيم असां खां अॻ में संदसि इबादत कंदा हुआसीं बेशक उहो एहसान कंदड़ बाजारो आहे فذكر فما أنت بنعمة ربك بكاهن ولا مجنون पोइ रसूल अरबी तव्हां नसीहत करियो छो त तव्हां पंहिंजे रब जी नेमत सां न काहिन आहियो ऐं न मजनू आहियो काहिन उहो माण्हू आहे जेको गुज़िरियल ज़माने जूं मख़फ़ी ख़बरूं यानी ॻुझूं ख़बरूं पंहिंजे गुमान सां ॿुधाए अज़ मुफ़रदात तफ़सीर जलालैन व तफ़सीर मज़हरी أم يقولون شاعر نتربص به ريب المنون या उहे काफ़र चवनि था त इहो रसूल अरबी शाइर आहे ऐं असीं हुन लाइ ज़माने जे इनक़लाब जो इंतज़ार करियूं था قل تربصوا فإني معكم من المتربصين रसूल अरबी तव्हां फरमायो तव्हां इंतज़ार करियो बेशक आऊं बि तव्हां सां गॾु इंतज़ार कंदड़ आहियां أم تأمرهم أحلامهم بهذا أم هم قوم طاغون छा इन्हनि खे संदन अकुल ईअं चवनि था या इहे सरकश माण्हू आहिनि أم يقولون تقوله بل لا يؤمنون या इहे चवनि था त रसूल अरबी क़ुरान करीम खे पाण ठाहियो आहे बल्कि इहे ईमान नथा आणीनि فليأتوا بحديث مثله إن كانوا صادقين पोइ भले त अहिड़ी ॻाल्हि ठाहिनि जेकॾहिं इहे सचा आहिनि أم خلقوا من غير شيء أم هم الخالقون छा इहे बिना ख़ालिक जे पैदा कया विया या इहे पाण ख़ालिक आहिनि أم خلقوا السماوات والأرض بل لا يوقنون छा इन्हनि आसमान ऐं ज़मीन खे पैदा कयो बल्कि इहे यकीन नथा रखनि أم عندهم خزائن ربك أم هم المسيطرون छा इन्हनि वटि तव्हांजे रब जा खज़ाना आहिनि या इहे पाण ख़ुदि मुख़्तियार आहिनि أم لهم سلم يستمعون فيه فليأت مستمعهم بسلطان مبين या इन्हनि वटि ॾाकण आहे जो उन ते इहे ग़ैब जूं ॻाल्हियूं आसमान तां ॿुधनि था पोइ भले त इन्हनि जो ॿुधंदड़ पोइ वाज़ह दलील पेश करे أم له البنات ولكم البنون छा उनखे यानी अलाह खे न्याणियूं आहिनि ऐं तव्हांखे पुट आहिनि أم تسألهم أجرا فهم من مغرم مثقلون या तव्हां उन्हनि खां तबलीग एवज़ उजूरो घुरो था पोइ इहे चटीअ में ज़ेर पार आहिनि أم عندهم الغيب فهم يكتبون छा इन्हनि वटि इल्म ग़ैब आहे पोइ इहे उनखे लिखनि था أم يريدون كيدا فالذين كفروا هم المكيدون या इहे कंहिं साज़िश जो इरादो रखनि था पोइ जिन माण्हू कुफुर कयो इहे पाण साज़िश में गिरफ़्तार थींदा أم لهم إله غير الله سبحان الله عما يشركون छा इन्हनि जो अलाह ताला खां सवाइ को महबूद आहे अलाह ताला उन्हनि जे शिरक खां पाक आहे وإن يروا كسفا من السماء ساقطا يقولوا سحاب مركوم ऐं जेकॾहिं इहे आसमान मां को टुकड़ो किरंदड़ ॾिसनि त चवंदा इहो घाटो
वसंदड़ ककर आहे। فذرهم حتى يلاقوا يومهم الذي فيه يصعقون पोइ तव्हां उन्हनि खे छॾे ॾियो एसि ताईं जो इहे उन ॾींहं यानी क़यामत खे पहुचनि जंहिंमें इहे बेहोश कया वेंदा। يوم لا يغني عنهم كيدهم شيئا ولا هم ينصرون उन ॾींहुं उन्हनि जी रिथ उन्हनि तां का शइ दफ़ा करे न सघंदी ऐं न उन्हनि जी मदद कई वेंदी। وإن للذين ظلموا عذابا دون ذلك ولكن أكثرهم لا يعلمون ऐं बेशक ज़ालिमनि लाइ उन खां पहिरीं बि दुनिया में अज़ाब आहे पर उन्हनि मां अक्सर नथा ॼाणनि। واصبر لحكم ربك فإنك بأعيننا وسبح بحمد ربك حين تقوم ऐं रसूल अरबी तव्हां पंहिंजे रब जे हुकुम मुताबिक़ सब्र करियो पोइ बेशक तव्हां असांजी हिफ़ाज़त में आहियो ऐं तव्हां पंहिंजे रब जी तस्बीह ऐं तहमीद करियो जॾहिं तव्हां उथो था। ومن الليل فسبحه وإدبار النجوم ऐं राति में उन जी तस्बीह करियो ऐं तारनि ग़ाइब थियण वक़्तु बि उन जी तस्बीह पढ़ो।